अच्छा इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त इहो कोई फनी वीडियो न थियण वारी आहे। हे एवरीवन, मां त्रिवेन हज़ारी ऐं तव्हां ॾिसो था सिंधियानिज़म। हूअं त मूंखे तव्हां फनी वीडियोस में ॾिसंदा आहियो, पर हुन में थोरो टाइम लॻंदो आहे। बट हाणे मां सोचियो आहे कि मां थोरो रेगुलर कॉन्टेंट ठाहियां, तो आई होप इहो पॉसिबल थी वञे। मां हिकु मेक श्योर कंदुमि कि हिकिड़ी एवरी वीक वीडियो अचे कंपलसरी, विच इज़ बेस्ड ऑन ओपन टॉक। जेकी शयूं असांखे खुली करे ॻाल्हाइणु खपनि, जेके सोसाइटी लाइ जाम ज़रूरी आहिनि। मोस्ट इंपॉर्टेंटली जेकी अवेयरनेस न आहे, उन ते मां प्लान थो कयां कि एवरी वीक हिकिड़ी वीडियो त एटलीस्ट अचे ई अचे। मोस्ट प्रोबेबली वो ट्यूसडे इवनिंग से अचण वारी आहे। सो लेट्स सी किथे था पहुचूं। ऑल्सो बिफोर स्टार्टिंग वीडियो, अगर तव्हां हिन चैनल ते नया आहियो त प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब बटन ॻाढ़ो बटन आहे जेको क्लिक कयो, पासे में घंटी वारो बटन आहे उनखे बि प्रेस कयो, त मां जंहिं महिल बि न्यू वीडियो विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिक नोटिफिकेशन ईंदो। असांजी अॼु जी वीडियो जो टॉपिक आहे डिप्रेशन। बिकॉज हिन सब्जेक्ट ते जेकी अवेयरनेस हुजणु खपे उहो न आहे असां में। असां अलाए छो हिन सब्जेक्ट खां परे भॼंदा आहियूं, या अलॻि अलॻि मिसकंसेप्शन आहिनि सभिनी जे माइंड में। लेट्स क्लियर इट आउट। सो लेट्स टॉक अबाउट डिप्रेशन। नाउ मैं हिकदमि सिंपल वर्ड्स में सम्झाईंदुमि, नंढो हुजे वॾो हुजे, जीअं सभिनी खे सम्झ में अचे। डिप्रेशन उहा शइ आहे जंहिंमें माण्हुनि जी लाइफ मां खिल हली वेंदी आहे, उहो जाम दुख में हली वेंदो आहे। जंहिंखे डिप्रेशन आहे उहो उनखे लॻंदो आहे कि ज़िंदगी बेकार आहे, ज़िंदगी जो कुझु मतिलबु न आहे, ज़िंदगी में कुझु बचो न आहे करण लाइ। उनखे लॻंदो आहे मां फेलियर आहियां, जाम वॾो फेलियर आहियां, लाइफ में मां कुझु करे न सघियो। डिप्रेशन वारे माण्हू खे लॻंदो आहे कि ज़िंदगी में जेको बि थिए थो, जेके बि ग़लति शयूं थियनि थियूं, मुंहिंजे करे आहिनि, मुंहिंजे घर वारनि खे मुंहिंजे करे तकलीफ़ आहे, उन्हनि जे तकलीफ़ुनि जो सॼो इल्ज़ाम मुंहिंजे मथां अचणु खपे। ऐं हाणे ताईं मूंखे लॻे थो कि तव्हां मां जाम ॼणा इहो रिलेट करे चुका हूंदा। बिकॉज डिप्रेशन एॾी फैलियल शइ आहे जेकी तव्हांखे ऑब्ज़र्व करणी पवंदी, नॉर्मल अखियुनि सां ॾिसण न ईंदी। तव्हांखे लॻंदो साम्हूं वारो खिले थो, साम्हूं वारो ख़ुशि आहे, साम्हूं वारे ज़िंदगी में सभु कुझु आहे, पर राति जो उहो छा थो करे, राति जो हुन मन में कहिड़ा थॉट्स आहिनि, राति जो उहो रोए थो कि वी नेवर नो केरु डिप्रेशन में केरु न आहे। त उहो तव्हांखे ऑब्ज़र्व करिणो आहे कि तव्हांजे फैमिली में, तव्हांजे फ्रेंड सर्किल में केरु डिप्रेशन में आहे। कीअं ख़बर पवंदी? तव्हां हुननि जे बिहेवियर में सडन चेंज ॾिसंदो। डिप्रेशन वारो माण्हू सडनली शांत थी वेंदो आहे, वधीक ॻाल्हाईंदो न आहे, हुनखे लॻंदो आहे कि कंहिंसां ॻाल्हाइण मतिलबु न आहे, शांतीअ में जाम सुकून आहे। शांतीअ में हुननि खे अचानक मज़ो अचणु लॻी वेंदो आहे। हुननि खे खपे कोई हिकु शांती वारी जॻह हुजे, कोई आइसोलेटेड जॻह हुजे, कंहिंसां न ॻाल्हायां। आई बेट यू, अगरि तव्हां आसे पासे में ॾिसंदो न, एटलीस्ट तव्हांजे सर्कल में, तव्हांजे फैमिली में हिकिड़ो माण्हू अहिड़ो निकिरंदो जेको हिन तकलीफ़ुनि मां गुज़रे थो। डिप्रेशन जो मतिलबु न आहे कि डिप्रेशन काई वॾी बीमारी आहे ऐं मेजर कुझु हवो जेके असां चवंदा आहियूं उहो न आहे। डिप्रेशन माइनर बि थींदी आहे त मेजर बि थींदी आहे। माइनर में कुझु सिम्टम्स ॾिसण ईंदा आहिनि, मेजर में जाम सारा सिम्टम्स ॾिसण ईंदा आहिनि। जंहिं महिल बि लाइफ में दुख ईंदो आहे, कंहिंजी डेथ थी वेंदी आहे लाइफ में, असांजे फैमिली मेम्बर्स मां या कंहिंजे सर्कल मां जेको असां सां क्लोज़ हुजे, या कोई छॾे वञे, या कोई असांजो नुक़सानु थी वञे, त तंहिं महिल डिप्रेशन ईंदो आहे। उहो डिप्रेशन करी करे टेम्पररी बि थींदो आहे, जंहिंमें असां हुन दुख जे फेस मां धीरे धीरे करे ॿाहिरि निकिरी करे असां नॉर्मल लाइफ में अची वेंदा आहियूं। पर कोई दुनिया खां परे ई थी वेंदो आहे ऐं उहो परमानेंट डिप्रेशन में वञी सघंदो आहे। अगरि हुन जो इलाज न थियो त जाम नुक़सानदायक थी सघंदो आहे। साम्हूं वारे खे सर्दी थींदी आहे त असांखे ख़बर पइजी वेंदी आहे हिनखे सर्दी थी आहे। तव्हां हुननि खे मोस्टली हीअं कंदे ॾिसंदा हूंदो, साम्हूं वारे खे धकु लॻो आहे, बुखार आहे, उहो एक्सप्रेस करे सघंदो आहे कि हुनखे बुखार आहे, हुनखे धकु लॻो आहे। जेके मेंटल बीमारी हूंदी आहिनि उहो ॿुधाए न सघंदो आहे कोई बि, प्रोबेबली बिकॉज हुननि खे हुननि जी अवेयरनेस न आहे। जेतिरी कॉमन सर्दी आहे न, ओतिरो कॉमन डिप्रेशन आहे अॼु जे ज़माने में। ऐं असां हुन शइ ते लीस्ट ध्यानु ॾींदा आहियूं, ऐं हिन ध्यानु न ॾियण जे करे जाम माण्हू पंहिंजी लाइफ खोए छॾींदा आहिनि। त हाणे तव्हांखे ख़बर पइजी वियो डिप्रेशन एक्चुअल में थींदो छा आहे, हुनजा सिम्टम्स छा आहिनि, या असां कीअं पहचाने सघंदा आहियूं कि डिप्रेशन छा आहे। हिन जो सॉल्यूशन छा आहे? अगरि पाण सां गॾु थिए थी त ऑब्ज़र्व कयो कि तव्हां सां छा थियूं ॻाल्हियूं थियनि, तव्हांजा मन में वीचार कहिड़ा था हलनि। जेके ॻाल्हियूं मां ॿुधायूं, अगरि उहे वीचार हलनि था, इमीडिएटली साइकेट्रिस्ट सां कंसल्ट कयो। साइकेट्रिस्ट ॿुधी करे माण्हू एॾो मिसअंडरस्टैंडिंग में हली वेंदा आहिनि कि मूंखे दिमाग़ी बीमारी आहे, मां कोई मेंटल न आहियां। जीअं असांजे शरीर जे रिलेटेड काई बि बीमारी हूंदी आहे त असां पंहिंजे नॉर्मल फैमिली डॉक्टर वटि वेंदा आहियूं या कोई स्पेशलिस्ट वटि वेंदा आहियूं। तीअं ई असांजे दिमाग़ सां रिलेटेड कुझु बि प्रॉब्लम हूंदी आहे त असां साइकेट्रिस्ट वटि वेंदा आहियूं। साइकेट्रिस्ट वटि वञणु काई वॾी ॻाल्हि न आहे, कोई शर्म जी ॻाल्हि न आहे। असां जाम ॾकंदा आहियूं कि साइकेट्रिस्ट वटि कीअं न वञूं, पर इहो जाम वॾो मिसकंसेप्शन। अगरि तव्हां जेतिरो जल्दी सम्झंदो ओतिरो तव्हांजे लाइफ लाइ जाम सुठो आहे। ऐं ट्रस्ट मी, हर हिकु मेंटल रिलेटेड काई बि बीमारी आहे उहो नॉर्मल आहे। अॼु जे ज़माने में कंहिंसां बि थी सघंदी आहे। तव्हां सां अगरि थी आहे त ॾकणो न आहे, नॉर्मल साइकेट्रिस्ट वटि वञी करे हुन सां कंसल्ट करिणो आहे। बिकॉज हुनजो इलाज आहे, हुनजी ट्रीटमेंट आहे, हुनजी दवाऊं आहिनि, हुनजी काउंसलिंग आहे। त येस, तव्हांखे ऑब्ज़र्व करिणो आहे। तव्हां सां अगरि ॻाल्हियूं थियनि थी त प्लीज़ पंहिंजो डॉक्टर वटि कंसल्ट कयो। अगरि तव्हांजे पासे में, तव्हांजे फ्रेंड सर्किल में, तव्हांजे दुकान ते, तव्हांजे फैमिली में, तव्हांजे केर बि थी सघंदो आहे तव्हांजे आसे पासे में, हुनखे ऑब्ज़र्व कयो। अगरि तव्हांखे सडन बिहेवियर चेंज नज़र अचे थो ऐं इहे सिम्टम्स नज़र अचनि था त प्लीज़ हेल्प हिम, बिकॉज उहो तव्हांखे पाण न ॿुधाईंदो। जंहिंजे मथां बि तव्हांखे डाउट पए थो, जेतिरो थी सघे हुन सां ॻाल्हायो, हुन सां खुलो, हुनजी तकलीफ़ हुन खां पुछो, हुनखे छा थो फील थिए। ऐं ॿी ॻाल्हि त जेतिरो थी सघे अवेयरनेस फैलायो, पंहिंजे फैमिली मेम्बर्स में, पंहिंजे ॿारनि खे सम्झायो। तव्हांजो ॿारु अगरि तव्हांखे लॻे थो कि चुपचाप वेठो आहे, कुझु वधीक ॻाल्हाए नथो, अचानक स्कूल कॉलेज या पंहिंजे ऑफिस मां अचे तो चुप करे हली थो वञे रूम में, तव्हां ॻाल्हाइण, तो जेतिरो थी सघे कन्वर्सेशन कयो, हुन सां ॻाल्हायो, हुनजी लाइफ में छा थो हले, एंड हुननि खे क्लियरली ॻाल्हायो
अगरि तव्हांखे सिम्टम ॾिसण अचनि था न क्लियर ॻाल्हायो, या त उन्हनि खे इहे वीडियो ॾेखारे छॾियो, उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी सिम्टम्स छा आहिनि, बिकॉज सिम्टम्स पाण खे ख़बर हुजणु जाम ज़रूरी आहिनि। जॾहिं पाण खे न ख़बर हूंदो डिप्रेशन छा आहे त कॾहिं उहो डायग्नोस थी न सघंदी। जंहिंमहिल बि थधिनि जो टाइम हूंदो आहे, बरसाति जो टाइम हूंदो आहे, असां सिलेक्टिव थी वेंदा आहियूं काई बि शइ कहिड़ी खाइणी आहे कहिड़ी न खाइणी आहे। वजन वधंदो आहे त वजन खे कंट्रोल करण लाइ असांखे ख़बर आहे कि असांखे इहा शइ खाइणी आहे, इहा शइ न खाइणी आहे। तीअं ई असांखे अगरि ख़बर ई न हूंदी डिप्रेशन छा सां थींदो आहे, डिप्रेशन आख़िर आहे छा, त असां पाण खे बचाईंदासीं कीअं हुन मां, असां हुनखे कंट्रोल कीअं कंदासीं, असां हुनजो इलाज कीअं कंदासीं। त ख़बर हुजणु जाम ज़रूरी आहे। अवेयरनेस इज़ वेरी इंपॉर्टेंट। जेतिरो थी सघे अकेलो न रहो, भले ई तव्हांजे मन खे सुकून मिलंदो हूंदो शांतीअ में अकेलो रहण में, बट ट्रस्ट मी जाम ग़लति शइ आहे इहा। जेतिरो थी सघे सोसाइटी सां गॾु रहो, सोशल एक्टिविटीज़ में पार्ट वठो। यूट्यूब ते कॉमेडी वीडियोस ॾिसो, मुंहिंजी थी वई जाम यूट्यूब ते वीडियोस आहिनि कॉमेडी, तव्हां उहे इंजॉय कयो, पंहिंजे मन खे ख़ुशि रखो। आहिनि अगरि तव्हांखे माइंड में ख़बर पइजी न डिप्रेशन छा सां थींदो आहे, डिप्रेशन छा आहे, त तव्हांखे पाण ई अंदरां फीलिंग ईंदी कि मूंखे इहा शइ न करणी आहे। तव्हांखे शांती में पसंदि अचे, तव्हां शांती खां पाण ई परे भॼंदो। तव्हांखे कोई अजीब थॉट्स था अचनि, तव्हां हुनखे पाण ई हटाईंदो अगरि तव्हांखे ख़बर हूंदी त डिप्रेशन छा आहे। आई होप मां थोरो क्लियर थी वियुमि, तव्हांखे इहा आइडिया क्लियर थी वई हिन सब्जेक्ट जे बारे में छा थींदो आहे। आई रियली होप तव्हां हिन वीडियो खे शेयर कंदो ऐं अवेयरनेस फैलाईंदो। मेन त कॉमेडी वीडियोस ईंदी रहंदी, पर एॾनि कुझु टॉपिक्स ते मां एवरी वीक ॻाल्हाइण वारो आहियां। आई होप मुंहिंजो इहो बड़बड़ तव्हांखे तंग नथी करे। एंड एट द एंड एज़ यूजुअल पसंदि आहे त प्लीज़ लाइक कयो, कमेंट करे ॿुधायो कि तव्हांजो हिन में तव्हांजा छा वीचार आहिनि। एंड शेयर बिल्कुलु कजो, अवेयरनेस फैलायो हिन जे बारे में। आई इंसिस्ट। सो आई विल सी यू सून विथ मोर फनी वीडियोस। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।